आया अंगण अजीब उहे अंगण चुमा या अजीब चुमा। अस्सलाम वालेकुम मुंहिंजो दोस्तों कीअं आहियो? में त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो। दोस्तों अॼु असां वटि असांजी ख़ुशकिस्मती असां तव्हांखे ख़बर आहे त सैलानी माण्हू करे किथे ऐं अॼु असां वटि इंतिहाई ज़िले सांगड़ जी ख़ूबसूरत हस्ती ऐं तमामु बहितरीनु इंसान जंहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते तक़रीबन 10 खन रिसाला लिखिया, उन खां अलावा शाइरी मकाला, उन खां अलावा काफ़ी सारो मवाद जेको साईं गॾु करे किताबनि जी सूरत में आंदो। ऐं अॼु उहे असांजे ज़िले सांगड़ जी जेका असां ख़ूबसूरत हस्ती साईं उस्ताद लगारी साहब अॼु असांजे इन ग़रीबाणे आशियाने ते पहुता आहिनि अरड़ो महल में। ऐं सभिनि खे साईं जिन खे दिलि जे उथा गिराइनि सां भलीकार चवां थो। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, प्यारा नमस्ते। नमस्ते साईं उस्ताद साहब, त अॼु तव्हां असांजे इन ग़रीब खाने ते आया, तव्हांखे कीअं लॻी रहियो अॼु हिते? बाबा वफ़ा सुमरुल्लाहुती साहिब जे आशियाने ते अरिड़हें महल स्टॉप ते अॼु आया आहियूं। पेरुमल जे वेझो आहे, इंतिहाई शानदार ही आशियानो आहे। वफ़ा सुमरुल्लाहुती जूं ख़िदमतूं साराहण जोॻियूं आहिनि। पाण शाइरी हुजे, अदब हुजे, राग रंग हुजे, महफ़िलूं हुजनि, मेला हुजनि, मलाखड़ा हुजनि, उन्हनि सभिनी खे सहेड़ींदड़ माण्हू आहे, सैलानी माण्हू आहे ऐं वफ़ादार माण्हू आहे, जीअ में जायूं ॾींदड़ इंसानु आहे। तमामु घणे खां घणी दिली ख़ुशी थी आहे। असांजी हिन महफ़िल में गुल बहार गुल चांडियो बि मौजूदु आहे ऐं असांजो मोहम्मद ख़ान लगारी बि मौजूदु आहे। हिते अचण सां असांजी दिलि दरिया थी, मतिलबु ईअं लॻे थो असां पंहिंजे कंहिं सॻे भाउ जहिड़े दोस्त वटि वेठा आहियूं। तमामु शानदार, महिरबानी। अॼु असां सां गॾु उस्ताद लगारी साहब आहिनि ऐं अॼु उस्ताद लगारी खां पुछंदासीं त साईं जा जेके अॻे मूं इंटरव्यू बि साईं जो हिकिड़ो हलायो ऐं उहो तमामु ख़ूबसूरत जेको हलियो। अॼु वरी दिलि चयो त कुझु तव्हां सां साईं खे कचहरी कराइजे ऐं साईं खां जेका असां कुझु गुफ़्तगू कजे ऐं असांजी सुवारी सिंध जे जेके हिन साईं लिखणी ज़रिए ख़िदमतूं पेश कयूं आहिनि उन जे बारे में रोशनी विझे। जी साईं, तव्हांजा किताब केतिरा छपी चुका आहिनि? मुंहिंजा त हिन वक़्त ताईं मुंहिंजा 20 किताब शाया थी चुका आहिनि, जंहिंमें 10 ख़ालिस शाह जा रिसाला आहिनि, जिन में के मंज़ूम तर्जुमा आहिनि, जीअं सिराकी मंज़ूम तर्जुमो, ढाटकी मंज़ूम तर्जुमो, हिकु अदद कलमी शाह जो रिसालो मुंहिंजो लिखियलु आहे। उन खां सवाइ ॿिया तरतीब ॾिनल शाह जा रिसाला आहिनि, नसर में बि शाह जो रिसालो आहे ऐं अहिड़ा हमायल साइज़ शाह जा रिसाला बि मुंहिंजा तरतीब ॾिनल आहिनि जेके खीसे में पिया हुजनि। अहिड़े शरह लिखियल सिटवार सम्झाणीअ सां शानदार शाह जो रिसालो 36 सुरनि ते आधारियल मुंहिंजो लिखियलु आहे, जेको लतीफ़ात ते तमामु वॾो कमु कयल आहे। उन खां अलावा ॿिया बि किताब शामिलु कंदासीं त कुल टोटल 20 अदद किताब मुंहिंजा शामिलु आहिनि, मुंहिंजा लिखियलु आहिनि, जिन में कुझु किताब शख़्सियतुनि ते लिखियलु आहिनि, के किताब माग मकाननि ते लिखियलु आहिनि, के किताब शेख अयाज़ ते को हिकिड़ो किताबु लिखियलु आहे, ॿिया के मज़मूननि जा मजमू आहिनि जेके लतीफ़ात ते लिखियलु मज़मून ऐं मकाला मुंहिंजा आहिनि। इन हिसाब सां मुंहिंजो इल्मु अदब में किताब 20 अदद आहिनि। मुंहिंजो तमामु सुहिणो कमु थियलु आहे। जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश पिरियां मिड़ई लॻा पिया आहियूं, सो कुदरत वारो क़बूल फ़रमाईंदो। पर तव्हां वटि अची असांखे ॾाढी दिली ख़ुशी थी आहे, तव्हां असांखे कुर्ब ॾिनो, दिलि ख़ुशि थी। साईं उस्ताद लगारी साहब, तव्हां ज़िले सांगड़ में जेके असांजा ख़ूबसूरत शाइर आहिनि, अदीब आहिनि, जेके पंहिंजे हिसाब सां लिखी रहिया आहिनि, उन्हनि ते तव्हां छा रोशनी विझंदव? छो त ज़िले सांगड़ में तक़रीबन हींअर कसीर तादाद शाइरनि जो आहे ऐं अदीबनि जो आहे, त उनजे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? हाणे अर्ज़ु हीअ आहे त फ़िलफ़ौर त मूंखे नाला यादि कोन बीहंदा, पर हींअर आउं हिकु अहिड़े इलाइक़े में बीठो आहियां जेको आजिज़ उॼण शाइर आजिज़ उॼण जो इलाइक़ो आहे। आजिज़ उॼण हिन अरिड़हें महल जो हुयो ऐं उते हुन शानदार कमु कयो। साईं, तव्हां पाण ॻाल्हि खे अॻिते वधायूं था त ज़िले सांगड़ जे शाइरनि जी ॻाल्हि हली, त हाणे तव्हां उन ते जेका रोशनी विझी रहिया आहियो। जी प्यारा भाउ, हाणे अर्ज़ु हीअ आहे त ज़िलो त वॾो आहे, ज़िले में तमामु काफ़ी शानदार शाइर थी गुज़रिया, सभिनी जा नाला ज़हन ते यकदम कोन ईंदा। हीउ इलाइक़ो आहे जेको अरिड़हों महल या इन जो पसगिर्द आई। हिते जेके शाइर बहितरीनु लाजवाब ऐं तारीख़ साज़ शाइर थी गुज़रिया, उन्हनि में वॾे में वॾो नालो हिकिड़ो आजिज़ उॼण जो आहे। असांजो प्यारो दोस्त हो, आजिज़ उॼण जा कलाम रेडियो ते हलनि था, टीवी ते हलनि था, तमामु शानदार। ऐं इन इलाइक़े में चांदी फ़क़ीर चांडियो बि तमामु हिकिड़ो अहिड़ो शाइर हो, नड़ बैताई शाइर, नड़ जा बैत चया। हुन जा समूंड जहिड़ा डिघा डिघा वॾो बहरल काहिल हुनजे छाती में समायल हो उन शाइरी जो, उहो वॾो बहितरीनु शाइर हुयो। उनखां अलावा सोहरवर्दी राणो ख़ान चांडियो हिन इलाइक़े जो शानदार सूफ़ी शाइर थी गुज़रियो आहे। उन जी शाइरी जो किताबु अनक़रीब इनशाला अचण वारो आहे। ऐं इलाइक़े में वेझो वेझो कानजी राम सावरिया आहे, मिठू सांघड़ाई आहे, वफ़ा जामरी आहे,
हमदर्द जामरी आहे, इहे पंहिंजा सुहिणा शाइर हिन इलाइक़े जा आहिनि। ज़िले जी तारीख़ तमामु वॾी आहे, उन में क़दीम शाइर बि आहिनि, जदीद शाइर बि आहिनि। सो सभिनी जंहिं जेतिरो कमु कयो आहे शानदार कमु कयो आहे। पर हिन इलाइक़े में सहरवर्दी राणो ख़ान चांडियो, आजिज़ उॼण, चांदे फ़क़ीर चांडियो तमामु घणा मशहूरु आहिनि। ज़बरदस्त साईं, जेका असां तमामु बहितरीनु असांखे ॻाल्हियूं ॿुधाए रहिया आहिनि। साईं, तव्हांजे किताब जेके शख़्सियतनि ते लिखियल आहिनि उहे जेके आहिनि से मार्केट में तमामु सुठो हलियो किताब हो तव्हांजो, त उन किताब जे हवाले सां हिते जेके सूफ़ी जेके आहिनि से दरगाहूं आहिनि या असांजे इलाइक़े में काफ़ी अहिड़ी जॻह तकिया आहिनि जीअं या दरगाहूं आहिनि, त उन ते थोरो ॿुधाइजो त उहे किथे किथे तव्हां विज़िट कयूं, उन ते लिखियो आहे तव्हां? साईं, मुंहिंजा ॾिसो न, माग मकाननि वारो किताबु अलॻि आहे, जंहिंमें दरगाह आहिनि, तकियनि ऐं उन्हनि जा अहवाल आहिनि। बाक़ी जेको शख़्सियतनि वारो किताबु आहे उहो अञा जुदा आहे, जे कंधी काक ककोरिया जे नाले सां, जंहिंमें साईं GM सैद खां वठी शेख अयाज़ खां वठी मोहतरमा बेनज़ीर शहीद बेनज़ीर भुट्टो अहवाल पे कयोसीं माग मकाननि ऐं शख़्सियतनि वारे किताबनि जो। सो माग मकान ते जेको आहे सो मोहन जो दड़ो थियो, हिंगलाज थियो, ढेर मिठो फ़क़ीर थियो, शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी थियो, ऐं अहिड़ा ॿिया काफ़ी सूंडा थियो, सूंडा आहे इन में ठटे खां थोरो या इहे माग मकान आहिनि, मकली आहे, इन्हनि माग मकान जा अहवाल आहिनि। सो इन हिसाब सां मुंहिंजे मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ मौज़ू मिलनि था ऐं इंतिहाई साराया विया आहिनि। साईं, आख़िर में तव्हां असांजे सुहारी सिंध जे उन्हनि शाइरनि अदीबनि या उनखां अलावा असांजे ज़िंदगी जे ॿिए मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था, तालीम जे हवाले खां, नंढड़ा जेके असांजा पढ़नि था उन्हनि जे हवाले सां? मुंहिंजा प्यारा, मुंहिंजो आख़िरी पैगाम हीअ आहे त जेके असांजा बच्चा बारे में मुंहिंजो पैगाम हीअ आहे, पंहिंजे नौजवान ॿारनि खे तालीम हासिलु करायो, वधि खां वधि पढ़ायो। मुस्तक़बिल असांजो तालीम सां ई वाॻियल आहे, वाबस्ता आहे। क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जो कौल आहे त तालीम तालीम तालीम, तालीम खां सवाइ कुझु बि कोन आहे। आख़िर में वफ़ा सुमर लाहौती जो ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांजी इज़त अफ़ज़ाई कई आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो बैत पढ़ी ऐं पंहिंजे हिन कचहरी जो इख़्तिताम कयां थो। कमल पाड़ूं पातार में भौर भिरे आकास, ॿिन्ही संदी ॻाल्हड़ी राज़िक आंधी रास, तंहिं इश्क खे शाबास जंहिं मोहबती मेड़िया। महिरबानी। इंतिहाई प्यारा इंसान उस्ताद लगारी अॼु असां सां गॾु आहे असांजे ग़रीब खाने ते। महिरबानी दोस्तनि जी जिन असांखे ॾिठो। ऐं तव्हांजो मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती अॻे के वीडियो ताईं मोकिलायां थो, जॾहिं पेर ते ख़ैर ख़ैर, ख़ुदा हाफ़िज़।